संदुलियत ते पैर रखो संदुलियत ते हेलो हेलो हाँ हेडा मां पई ॻाल्हायां जय झूलेलाल पहिरीं थी पवां छुट अची वई पैकन मां हा अची वियसि हेॾा अॼु मां तव्हांखे एॾी सुठी ख़बर ॿुधाइण वारी आहियां ख़ुशीअ जे मारे नचण लॻंदा तव्हां हमेशह पंहिंजी ससु खे गारियूं ॾींदा आहियो मुंहिंजी ससु हीअं मुंहिंजी ससु हूअं मां तव्हांखे अहिड़ी ख़बर ॿुधाईंदसि की ॿुधी करे तव्हां पंहिंजी ससु जी तारीफ़ कंदा हा अच्छा अहिड़ो छा कमु कयो मुंहिंजी ससु जरा मां बि त ॿुधां उन तव्हां असांखे पैकनि मां लॉटरी जो टिकट वठी ॾिनो हा वो 50 रुपए वारी लॉटरी हा उहो ई 50 रुपए वारो हुन में 50 लख जो इनाम खुलियो आहे छा ॻाल्हि थी करे 50 लख जी लॉटरी खुली आहे हा पोइ छा मां ऐं मम्मी वियासीं वठण त चवनि भई 28% GST लॻंदव पोइ त तव्हांखे ख़बर अथव मम्मी जी अहिड़ो घोड़ कई की सभु ॾकी विया पोइ चवनि ठीकु आहे भला तव्हां सिंधी आहियो त तव्हां 18% GST ॾियो ऐं 32 लख खणी वञो पोइ छा मां बि तव्हांजी ज़ाल आहियां मूं बि अहिड़ो घोड़ कयो की जेका ॾकी विया सभु ॼणा अहिड़ा ॾका ऐं चयोमानि ॾियणा अथव त 50 रुपया लॉटरी आहे वापसि ॾियो या त 50 लख पूरा ॾियो हा पोइ छा ॾियणा पियनि 50 रुपया लॉटरी वापसि ॾिननि हा अहिड़ा ॾकी विया ॿियो नेरनि कराइनि मालपुड़ा ठाराइनि कुटी खाराइनि चए सारो अथव भला कुटी खाई वञो हा ऐं ॿियो पापड़ जो दॿो बि भरे ॾिनो अथनि तव्हां लाइ चए तव्हांजे घोट खे ॾाढा वणंदा आहिनि तव्हां सिंधियुनि जा फेमस आहिनि त पापड़ खणी वञो अरे चरी छा चयो सधोरी हा उहो त मां आहियां हेलो हिडा